तरीक़ेकार पुछियो थो वञे, दुआ में आंदो थो वञे। इहदिन सिरातल मुस्तक़ीम जो लफ़्ज़, इहो इहदिन सिरातल मुस्तक़ीम जो लफ़्ज़ हिदायत जो सुवाल थो सेखारे। बानो वजूद जी दौलत खां बाद, जॾहिं वजूद जो साहिबु बणियो आहे, बानो मौजूदु थी पियो, वजूद जी दौलत खां बाद रहबरीअ जी नेमत सां नवाज़ियो वञे, इहो मुतालबो आहे त अलाह मूंखे जीअं त वजूद जी दौलत ॾिनी आहे तीअं मुंहिंजी रहबरी बि करे, त जीअं इन वजूद खे तुंहिंजे रज़ा में इस्तेमालु करे ऐं नेक तौफ़ीक़ वठण लाइ मूंखे अहिड़ो बयानु बि सेखारे त मां नेक तौफ़ीक़ जो मुतालबो करियां ऐं क़ल्ब ते हिदायत जो को अहिड़ो इशारो करे। इहदिन सिरातल मुस्तक़ीम जो मतिलबु आहे अहिड़ो को सुहिणो रस्तो ॾेखारे, उहो बयानु या हिदायत जो ॾसु केरु ॾे, साॻियो रसूल ॾे। अलाह ताला इनफरादी तरह हर हिक सां कोन ॻाल्हाईंदो। तंहिं करे इहा ॻाल्हि साफ़ थी पई त इहा कंदा ॿुधा इहदिन सिरातल मुस्तक़ीम जे हिन इक़रार ऐं सुवाल मंझां नक्शे नबूवत पैदा इहदिन सिरातल मुस्तक़ीम जेके इहे आयतूं आहिनि टिनि आयतनि में आम इंसानियत खे दुआ जी तालीम ॾिनल आहे, जंहिंमें नबी हुजे, वली हुजे या आम मोमिन हुजे, सभिनी जी इहा दुआ आहे। हर हिकिड़ो इन मसइले में मुहताज आहे। नबीअ खे बिज़ात तरबियत मिले थी, वलीअ खे नबीअ खां मिले थी, आम मोमिन खे औलिया कराम खां, उलमा खां मिले थी। इन में हिकिड़ो अखर असां हीउ चई सघूं था, नबीअ खां जंहिं तालीम सिधी वरिती आहे उहो वली आहे, आम मोमिन खां मथे आहे, तंहिं करे दर्जा टे रखियासीं। नबीअ खां तालीम जेको वठे उहो वली थिए, साहबा कराम खां जिन तालीम वरिती उहे को आम मोमिन हुजनि, भले वलीअ बि बणिजनि। मतिलबु इहा आहे त असांखे अलाह सिधो रस्तो ॾेखारे, असांखे उन खे पहुचाए। हिदायत जी माना आहिनि ॿ, हिकिड़ी आहे इरात तरीक़, ॿी ईसालु इलल मतलूब। अलाह असांखे रस्तो ॾेखारे, मंज़िल मक़सूद ते पहुचाए। इहदिन सिरातल मुस्तक़ीम जी ॿई माना छो त हिदायत जी हिकिड़ी आहे इरात तरीक़ माना, ॿी ईसालु मतलूब। इन जो तफ़सील ही आहे, हिदायत आमाह जी ज़रूरत पंहिंजे मालिक जे सुञाण लाइ काइनात जे सारी मख़लूक खे त आहे, आम हिदायत आहे, जंहिंमें जमादात, नबातात, हैवानात, अजराम, अजसाम सभु हिकु जहिड़ा शरीक आहिनि। सारी मख़लूक खे अहिड़ी हिदायत मिले, वण, जबल, सभु। क़ुर पाक में अहिड़ी ॻाल्हि अचे थी, इम मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। का बि शइ अहिड़ी कान्हे जेका अलाह जो ज़िक्र ऐं तस्बीह न करे, सभु कनि था पर तव्हां नथा ॼाणो। मालूम थियो त आम हिदायत सभिनी खे मिलियल आहे। ईअं कोन सम्झिजे त के बेजान बेशूर शइ आहे, हिन जी हिदायत सां कहिड़ो वास्तो। ख़ालिक़ ऐं मख़लूक जे विच ते तलुकात ऐं मरासिम क़ाइमु करण खे हिदायत चइबो आहे।
ख़ालिक़ ऐं मख़लूक़ जे विच ते जहिड़े बि क़िस्म जा उनजे मुनासिब तालुकात हूंदा इहा हिदायत। पोइ रब ताला हर शइ खे संदसि क़दुरु आहार उहा ॾेई छॾी आहे। अहिड़ी ॿी आयत बि हिकिड़ी मिले क़ुर पाक में पर अलम तर अन अल्लाह युसब्बिहु लहू मन फिस समावात वल अर्ज़ वत्तैर साफ़ातुन कुल्लुन क़द अलम सलातहु व तस्बीह। तो न ॾिठो तस्बीह पढ़नि था हुनजे लाइ हर शइ आसमान में ज़मीन में पखी सिखूं ॿधी बि हर शइ जे रब तबारक व तआला तस्बीह ॼाणे थो। पखी वीचारा पर खिंडेरे अलाह जी इबादत था कनि। सभिनी खे पंहिंजी दुआ ऐं तस्बीह मालूम आहे। अलाह ताला उन्हनि जी किरदार खे ॼाणे थो। साफ़ क़ुर पाक में ॾिठो तंहिंजी माना इन्हनि जो तालुक़ु पंहिंजे मालिक सां हिदायत जे तौर ते आहे। अलाह ताला सारी मख़लूक़ ते पंहिंजी इनायत ऐं हिदायत ईअं कई आहे। फरमाए थो आता कुल शइ ख़लक़हु सुम्मा हदा। वरी ॿिए हंधि अलाह ताला थो फरमाए अलाह ताला हर शइ खे अतियो कयो आहे। पंहिंजी जेका मख़लूक़ अथसि पोइ हुनखे हिदायत बि कई। तख़लीक़ बि ॾिनई हिदायत बि कई। पैदा बि कई हिदायत बि ॾिनई। हर हिक खे पंहिंजे पंहिंजे मुनासिब हिदायत जो अंदाज़ बि बख़्शियो अथसि। फरमाए थो सभु हिस्म रब्बिकल आल अल्लज़ी ख़लक़ फसव्वा वल्लज़ी क़द्दर फहदा। परवरदिगार वॾे शान वारे जी तस्बीह पढ़ो जंहिं मख़लूक़ात दुरुस्त करे पैदा कई हर शइ जो अंदाज़ो मुक़ररु कयो ऐं उन्हनि खे पंहिंजे तरफ़ राह ॾसी ॿुधाए। इन मंझां मालूम थियो त सारी मख़लूक़ात अलाह जे ॿानप में मसरूफ़ आहे। ॻाल्हि सम्झ में अचे सारी मख़लूक़ात रब जे ॿानप में मसरूफ़ आहे। इन कुल मन फिस समावात वल अर्ज़ इल्ला आति रहमान अबदा। हर शइ जेका बि काइनात में ॾिसो था रहमान जे ॿानप ऐं बंदगी में रुधल आहे। इहे जेके बि 4 दलील ॾिनासीं इन्हनि मां मालूम थियो त जेतिरी मख़लूक आहे ओतिरा उनजी हिदायत जा क़िस्म आहिनि। हर कंहिंखे पंहिंजे पंहिंजे मुनासिब अलाह ताला हिदायत अता फरमाई आहे। माखीअ जी मखिया त उनखे पंहिंजे तरह, ढोर जानवर आहे त उनखे पंहिंजे तरह, हजर शजर आहे त उनखे पंहिंजे तरह, आसमान ज़मीन आहे त उनखे पंहिंजे तरह। फरमाए थो कुल्लुनि फी फलकी यसबहून। सभई पंहिंजे मदार में पिया था तरनि। इहे बि हिदायत जी बुनियाद ते पिया था हलनि। मुनासिब मुनासिब हिदायत हर हिक खे मिलियल आहे। नमूने तौर चंद हिदायत जे क़िस्मनि खे बयानु कजे उहो ई आहे अलाह ताला कंहिं शइ सां बिला वास्ते जाग में तहक़ीक़ी तौर कलाम करे ऐं उनखे हिदायत ॿुधाए। जीअं क़ुर पाक में अचे थो कल्लम अल्लाह मूसा तकलीमा। अलाह ताला मूसा अलैहिस्सलाम सां ॻाल्हाइणु ऐं इहो जेको वही इलाही आहे आम तौर इहो ख़ासि ॻाल्हाइण जे तरीक़े सां थींदो आहे। ॻाल्हाइण जे तरीक़े जो वही इलाही आहे जंहिंमें रब ताला पंहिंजे ॿाननि सां इन तरह ॻाल्हाए जो हू कलाम ॿुधे। जुदा शइ आहे त रब तबारक व ताला जे विच ते अहिड़ी का तजली कार फरमाए आहे जेका कलाम खे ज़ाहिर करे। रब तबारक व ताला त बेमिसाल आहे, बेचून आहे, पर उते का अहिड़ी तजली विच ते अचे थी जितां आवाज़ थो ज़ाहिर थिए। इहो जुदा मसइलो आहे। ॿिए हंधि अचे थो वलम्मा जाअ मूसा मीक़ातना व कल्लमहु रब्बुहु। मूसा अलैहिस्सलाम जॾहिं असांजे मीक़ात ते आयो त उते रब हुन सां ॻाल्हाइणु थियो न। मीक़ात हुयो तूर सीना, उते ॻाल्हाईंदी। इहो हिकिड़ो कलाम क़ुर पाक मझां अलाह जे तरफ़ां बानी सां साबित थी थो। पर इन ते वरी क़ुर पाक जी ॿी आयत सां कुझु एतिराज़ अची थो सघे।
उहो ई आहे माकान बशर ऐं इहो कलमहु अल्लाह इला वहिया और मिन वरा हिजाब और युरसल रसूला और युही बिइज़्निही मा यशा। कंहिं बि इंसान जे लाइ गुंजाइश न आहे जो अलाह ताला हुन सां ॻाल्हाए। हिन में छा ॻाल्हाइणु ममनू मालूम थिए थो। इला वही न इस्तिस्नाई सूरत आहे वही जी, वही थिए त पोइ ॻाल्हाए माना कंहिं मलक जे ज़रिए अलाह ताला हुन ते पैगाम मोकिले या मी वारा हिजाब पसे पर्द आवाज़ पियो ॿुधे। पोइ पसे पर्द आवाज़ हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे वण जे पननि मंझां ॿुधण में आयो। इहो पसे पर्द आहे। शजर सूर ते आवाज़ ते पननि मंझां निकिती। इहो हिजाब आहे। या को पंहिंजो ख़ासि कासिद मोकिले वेही करे अलाह ताला पंहिंजे इज़न सां जेको चाहे। एतिरा मालूम थियो त बिना हिजाब जे ॻाल्हाइणु कोन्हे। माना हिजाब ज़रूरु हूंदो, सिधो सां ॻाल्हाइणो कोन्हे। क़ुर पाक जे आयतुनि खे ॾिसण सां असांखे कीअं मालूम थिए थो। ऐं मथे मालूम थियो त अलाह ताला ॻाल्हाए थो बिना हिजाब जे। हिते मालूम थियो त हिजाब आहे, हिजाब ई आहे। तिलक रसूल फज़ल न बाद बराबरि इहो जवाबु। रसूल आहिनि जिन खे असां हिक ॿिए ते फज़ीलत ॾिनी आहे। किन जो मक़ाम केतिरो, किन जो मक़ाम दर्जो बुलंद मर्तबो मथे। मिन मन कलम अलाह, किन सां अलाह ताला ॻाल्हायो। इन क़ाइदे बि मूजिबि मूसा अलैहिस्सलाम खे जुज़ी फज़ीलत ॾेई अलॻि कयो वियो आहे। माना जेको कलम अलाह मूंसां तकलीम आयल आहे उहो जुज़ी फज़ीलत सां अलॻि आहे। बाक़ी आम तौरु वही इलाही नबियनि खे हिदायत वक़्तु हिजाब में हूंदो आहे। जॾहिं अलाह ताला हिदायत कंदो आहे नबियनि खे आम तौरु वही इलाही हिजाब में हूंदो आहे। तंहिं करे हिकिड़ी वहीअ जी आम हालत आहे, ॿी वहीअ जी ख़ासि हालत आहे। ख़ासि हालत जुज़ी फज़ीलत में दाख़िल आहे। अहिड़ी जुज़ी फज़ीलत हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे बिलमुशाफ़ह कलाम जी मिली। इहा इस्तिस्ना कयल आहे अलाह जी कुदरत। हदीस पाक में बि अहिड़ो हिकिड़ो जुमिलो मिले थो। फरमाइनि था त जॾहिं नफ़को थींदो सूर में, फूक फूकी वेंदी, साइक़ मनफ़ी समावात वन फ़िलहाल सभु बेहोश थी वेंदा। पहिरियों पहिरियों जेको होश में मां ईंदुसि, पहिरियों पहिरियों होश में जो ईंदुसि त मां अञा जो ॾिसां त मूसा अलैहिस्सलाम अर्श जे क़वाइम खे झली ॾिठो, हुनजे पाए में या त बेहोशी न थियो। जे बेहोश थियो त मूंखां अॻ में होश में आयो जो तूर में जेको हुनखे बेहोशी आई हुई कर मूसा साहिब खां, उनजे बदिले में अलाह ताला हुनखे किफ़ायत कई आहे। इहा जुज़ी फज़ीलत आहे। अहिड़ी तरह कलम अलाह मूसा तकलीमा खे बि जुज़ी फज़ीलत सम्झणु घुरिजे। हिकिड़ो साईं हिदायत जो तरीक़ो इहो आहे।